अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां अव्हां जी पंहिंजी नसरीन नाज़ जी। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि रहियो, अलाह कंदो ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो ऐं का तकलीफ़ न अव्हां जे भर मां गुज़रंदी न गुज़री हूंदी। मुंहिंजी दुआऊं अव्हां सभिनीनि सां गॾु आहिनि। अॼु मुंहिंजो अव्हां सां ॻाल्हाइण जो हिकिड़ो मक़सदु आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन ज़माने बाबति ई आहे, पंचायत बाबति आहे, हिक ॿिए जे प्यार बाबति आहे, ख़ुलूस बाबति आहे। पर अलाह जे छो इहा पंचायत, इहा मोहब्बत, इहो प्यार असां खां इलाही परे थी वियो आहे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे त छो, जॾहिं त असांखे सभिनीनि खे इहा ख़बर आहे त ही मुख़्तसिर ज़िंदगी आहे, सभु महिमान आहियूं, मुसाफ़िर आहियूं, ख़बर न आहे केरु केतिरा ॾींहं, छो न इन थोरे अरसे खे पाण में मोहब्बत सां वंडियूं। को बि ॾुख मिले थो, का बि ॻाल्हि थिए थी त हिक ॿिए खे ज़रूरु ॿुधायूं, उन सां हिक ॿिए सां शेयर कयूं ऐं हरू भरू बेगुनाह कंहिंजी दिलि आज़ारी न कयूं। जेकॾहिं केरु कुझु करणु चाहे थो कम में त असांखे पाण हिमत उनखे ॾियारणु खपे, ईअं न चोहनि जे विच में अची कोशिशि इहा कजे त भई हिनजो कमु बिगाड़जे, भले इहो किरियल हुजे, इहो छो थो करे। ऐं इहो ख़बर बि आहे, मुंहिंजे ख़्याल में हर माण्हू इंसान आहे, पार्ट जो हर को खाए थो, इहा ख़बर बि आहे त इहो गुनाह आहे, गुनाह में शामिल आहे। असां ॿिए कंहिंजे लाइ ग़लति सोचूं था या ॿिए कंहिंखे किराइण जी कोशिशि कयूं था, मथां रब जी ज़ात आहे, उहा ॾिसे थी ऐं उहा ज़रूरु कुझु ॾींहंनि जे लाइ त विथी ॾिए थी, पर आख़िर उन माण्हू खे ज़रूरु किराए थी। त छो असां पंहिंजा दुश्मन कयूं, छो पंहिंजे लाइ बुरो सोचूं? छो जो असांजे पोयां सिर्फ़ु असीं अकेला न आहियूं, असांजा बच्चा बि आहिनि, असांजा घर बि आहिनि, असांजा मिट माइट बि आहिनि, दोस्त अहबाब बि आहिनि। छो पंहिंजो पाण था माण्हू खिलायूं? असांजी अकेली ज़िंदगी त न आहे न। जी मां पंहिंजी ॻाल्हि थी कयां त कुझु ॾींहं ई थिया आहिनि, मां सम्झां थी शायदि महीनो थियो आहे त मां पंहिंजो चैनल लॉन्च कयो आहे नसरीन नाज़ जे नाले सां। ॾाढी ख़ुशि हुयसि छो जो मूंखे मोट सुठी मिली पे ऐं उन खां पोइ वरी अचानक जो मुंहिंजी कल्ह टियों ॾींहुं मुंहिंजी नज़र पई त मुंहिंजा जेके बि वीडियो हुया सभु ब्लॉक। यकीन कंदो त इहा ख़बर मूंखे बिल्कुलु बि न हुई, छो जो वीडियो ठाहिण करणु इहो सॼो मुंहिंजी धीउ, तव्हांखे मूं अॻु में ॿुधायो, मुंहिंजी धीउ मूंसां साथ ॾींदी आहे उहा, पर उन मूंसां ॻाल्हि न कई त थी सघे थो अम्मी खे कंहिं ॻाल्हि ते ॾुख थियो, पाण परेशान थी वई त मसइलो छा आहे, छा ॻाल्हि आहे, त ईअं थियो आहे। पोइ हिकिड़े ॾींहुं वेठे वेठे हुन ॻाल्हि कई त अम्मी हफ़्तो खनि थी वियो आहे त तुंहिंजा जेके आहिनि वीडियो ऐं जेके आहिनि सभु ॻाल्हियूं से ख़तमु। परेशान थी वियसि, मुंहिंजो ख़ैरु त आहे, छा थियो? मुंहिंजी धीउ मूंसां ॻाल्हि कई त अम्मी तुंहिंजे वीडियो में वायलेशन जी रिपोर्ट थियल आहे। परेशान थी वियसि, मुंहिंजो छो, मसइलो छा आहे? ऐं मूंखे चङी तरह ख़बर आहे त मूं का बि अहिड़ी वीडियो नाहे ठाही जो यूट्यूब जे ख़िलाफ़ु हुजे या उन जे जेके बि रूल आहिनि उन्हनि खां उबतड़ हुजे। मुंहिंजी हमेशह कोशिशि हूंदी आहे पहिरीं त मां सम्झंदी आहियां ॻाल्हि खे ऐं उन खां पोइ मां ज़रूरु ॻाल्हि कंदी आहियां। मूं अॻु में बि चयो आहे, हमेशह चवंदी रहंदी आहियां त जेकॾहिं मूंखां का ॻाल्हि कंहिंखे ख़राबु लॻे थी, कुझु बि आहे त घटि में घटि मूंखे ज़रूरु ॿुधायो। थी सघे थो मां ग़लति हुजां ऐं आईंदा मां अहिड़ी ॻाल्हि न कयां। पर मुंहिंजा प्यारा अलाए भाइर आहिनि, भेनरूं आहिनि, पंहिंजा आहिनि, परावा आहिनि, केरु आहिनि, ज़ाहिर आहे इहो मां पंहिंजो न चवंदुसि छो जो पंचायत जो रिश्तो जहिड़ो करे ख़तमु थी वियो हलियो। त उन जेका बि हरकत कई, जे कुझु बि उनखे मुंहुं मां तकलीफ़ पहुती त घटि में घटि मूंखे ज़रूरु आगाह कयो आहे। इहो कहिड़ो तरीक़ो आहे? जॾहिं मूंखे का ॻाल्हि सम्झ में न आई त पोइ कोशिशि कयमि त कंहिं तरीक़े सां मां यूट्यूब वारनि सां ॻाल्हायां। काफ़ी कोशिशि खां पोइ मस ॻाल्हि ॿोल थी वई, ॻाल्हि क्लियर थी वई त तव्हांजी रिपोर्टिंग आई आहे तव्हांजे ख़िलाफ़ु ऐं तव्हां जेके बि वीडियो रखियूं आहिनि उहे रूल जे ख़िलाफ़ु आहिनि। पोइ मूं उन्हनि खे चयो त तव्हां चेक कयो, ॾिसो, जेकॾहिं किथे बि ज़री बि का ॻाल्हि आहे, ख़िलाफ़ु आहे त बेशक तव्हांखे हक़ पहुचे थो, उनखे बंदि करोसि ऐं उन खां पोइ मूंखे ज़रूरु ॿुधायो त ही ग़लती तव्हांजी आहे। पर जॾहिं हुननि ॾिठो त का ग़लती न हुई, कुझु बि न हुयो, उहे साॻियूं वीडियोस मुंहिंजूं वरी ख़ैर सां अची वियूं। छा रहियो तव्हांजे मुंहं में?
छो था ईअं कयो? ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। बहरहाल मां तव्हांखे वधीक कुझु बि नथी चयां, न को चई सघां थी, छो जो मुंहिंजो फ़ैसिलो अल्लाह ते आहे। इहो माना तव्हां हिकिड़ी जेलसी चइजे, हसद चइजे, ॿियो छा आहे? ॿियो कहिड़ो नुक़सानु आहे? अलाह सी माफ़ी ॾींदो। को ॾेती लेती त आहे बि कान, को अहिड़ो मसइलो कोन्हे, त पोइ तव्हां छो ईअं कयो आहे? मसइलो न हूंदो आहे, तव्हां बंदि कराए छॾी, मां वरी बि कोशिशि करे वरी बि मां पंहिंजी कराए सघां थी, मां वरी पंहिंजो वीडियो रखी सघां थी। हिकु दफ़ो न, 10 दफ़ो, 20 दफ़ो, 40 दफ़ो, केतिरो दफ़ो तव्हां ईअं कंदव? ऐं पर जेकॾहिं तव्हांखे ईअं करण सां को इनाम मिलियो आहे, को फ़ाइदो थियो आहे, त तव्हां मूंखे ज़रूरु ॿुधायो। ॾिसो, हर को पंहिंजी रोज़ी कमाइण लाइ सोशल मीडिया आहे, हर को चाहे थो त हालात तव्हां ॾिसो पिया कहिड़ा लॻा पिया आहिनि। जेकॾहिं असां घर में वेठा आहियूं त हाणे इहा ई कोशिशि आहे भला घर वेठे कुझु न कुझु कयूं। अच्छा, इहा बि हिकिड़ी महिनत आहे न, जेको ॻाल्हायूं पिया इहा बि हिकिड़ी महिनत आहे। तव्हां सां मथो मारी था कयूं, इहो बि हिकिड़ो दिमाग़ु आहे। इन मां को फ़ाइदो त न आहे, न को तव्हांखे न ॿिए कंहिंखे, त इहा छो नथा करणु ॾियो? तव्हांखे मोकल आहे, तव्हां कयो। जॾहिं मूंखे इहा ख़बर पई ऐं मूं इहा जांच कराई त इहो किथां थियो आहे, त इहो बि मां तव्हांखे ॿुधायां थी त इहो लाड़काणे ऐं कराची जा नाला आया आहिनि। लाड़काणे मां ऐं कराची मां ॿियनि शहरनि जा नाला छो नथी खणा? कहिड़ो मूं ॾोह कयो आहे? छा कयो आहे मूं तव्हांखे? मां त सम्झंदी आहियां त जेतिरो प्यारु मां लाड़काणे वारनि सां कयां थी, कराची वारनि सां कयां थी, सॼी सिंध सां कयां थी, हर जॻह ते मां वई आहियां, मां मोहबत ॾिनी आहे, मोहबत वरिती आहे। पोइ छो मूंखे इहो ॿुधायो वियो त तव्हांजी रिपोर्ट करण वारा इहे 2 शहरनि मां आहिनि, हिकिड़ो लाड़काणे मां, ॿियो कराचीअ मां। छा चवां मां तव्हांखे? वरी बि मुंहिंजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। ख़ुशि रहो, आबाद रहो, खिलंदा रहो, मुस्कुराईंदा रहो, पर जी मूंसां तव्हां कई आहे न, ॿिए कंहिंसां न कजो। ऐं ॿी ॻाल्हि त जेकॾहिं तव्हां चवंदो न त प्रूफ मूं वटि पियल आहिनि, जेकॾहिं तव्हां ईअं बि मूंखे चवंदो त नसरीन इहे प्रूफ ॾेखार, त मां उहे बि तव्हांखे मोकिले सघां थी। यूट्यूब जा ईमेल मूं वटि आहिनि जेके उन्हनि मोकिलिया हुआ, ऐं उन्हनि में बाक़ाइदा उन्हनि लाड़काणो ऐं कराची लिखियो आहे। मां कुझु बि नथी तव्हांखे चई सघां, मूंखे सम्झ में नथो अचे, छो जो इंसानु कॾहिं का ग़लती कंदो आहे, का ॻाल्हि थींदी आहे, पोइ उन ते ज़रूरु अफ़सोस थींदो आहे त यार हीअ ग़लती मूंखां थी हुई, शायदि इन करे। पर मूं त तव्हांखे मोहबत ॾिनी आहे, प्यारु ॾिनो आहे, तव्हांखे पंहिंजो सम्झो आहे, हिकिड़ो फैमिली मेंबर। छो जो मुंहिंजो काफ़ी रिकॉर्डिंगूं ते लाड़काणे में ई थियूं आहिनि। मुंहिंजे लाड़काणे सां प्यारु आहे, रहंदो, हमेशह रहंदो। चवंदा आहिनि त हिकिड़ो माण्हू जेकॾहिं ख़राबु थिए त ॿियो न थिए। मां पंहिंजी चङाई कंदी रहंदुसि। तव्हां पंहिंजो वण मूंखे ॾेखारे छॾियो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजूं जेके मूं वीडियो ठाहियूं हुयूं से रिकवर थी वियूं। ऐं इन लाइ जॾहिं मूंखे ख़बर पई, हफ़्ते ॾेढ खां वठी मुंहिंजी धीउ बि मूंखे न पई चवे, न ॿुधायोसि, ऐं मां बि पंहिंजे हिन कमनि कारनि में हुयसि, का वीडियो मूं न ठाही। ऐं हाणे जॾहिं मूंखे ख़बर पई त मां पाण इन जाखुड़ में लॻसि, ख़बर पइजी वई त हाणे इंशाअल्लाह मां पंहिंजी वीडियो ठाहींदी रहंदसि। ऐं इन खां सवाइ मूंखे जेके बि मुंहिंजा मोहबत कंदड़, प्यारु कंदड़, जेके मूंखे लाइक कंदा हुआ, सब्सक्राइब कंदा हुआ, उन्हनि जा बि मैसेज अचनि पिया त छा मसइलो आहे, छा थियो आहे, ऐं मूंखे का ख़बर कान हुई। हाणे मां बि उन्हनि खे चवां थी त मसइलो कोई बि न हुयो, हीअं ई मसइलो हो, पंहिंजा पंहिंजनि सां ई कंदा आहिनि। ऐं अलाह करे ख़ुशि हुजो। मां चवां थी तव्हां हिकु छो 10 चैनल ठाहियो, ऐं मां पाण तव्हां सां गॾु हूंदुसि, तव्हांखे सब्सक्राइब कंदुसि, लाइक कंदुसि, शेयर कंदुसि। तव्हां भली न कयो, कोई मसइलो न आहे, पर चवंदा आहिनि जंहिंसां अलाह गॾु हुजे न उनखे लहर न लोॾो आहे। तंहिंजे करे जेकॾहिं ॾुख मिलनि था से बि बिस्मिल्लाह करे झोल में झलूं था, ख़ुशी मिले थी तव्हांजे आॾो आहियूं। तंहिंजे करे हर ॻाल्हि मूं अलाह ते छॾी आहे, ऐं उहो ई फ़ैसिलो कंदड़ आहे। ऐं वरी बि मां तव्हांखे इहो चवंदुसि त ख़ुदा कंहिंसां बुराई न कयो, न कयो। अलाए केतिरी ज़िंदगी आहे, अलाए केतिरा ॾींहं पाण आहियूं, ॾींहं आहियूं, पल आहियूं, मिंट आहियूं, घड़ियूं आहियूं, ख़बर नथी पवे। अलाह तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि रहो, आबाद रहो। ऐं मां वरी बि हाणे चवंदुसि त जेके बि मुंहिंजा सॼण आहिनि, मुंहिंजा पंहिंजा आहिनि, त हिन चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो। तव्हांजो पंहिंजो चैनल आहे, पाण का ग़लती थिए, का ॻाल्हि हुजे, तव्हां मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा कयो।
मूंखे तव्हांजे हिननि जवाबनि जो इंतज़ारु हूंदो। तंहिंजे करे ख़ुदा हाफ़िज़।